नाज़रीन हाणे अवांखे अहम ख़बर बाबति अपडेट कंदासीं। चेयरमैन एंटी करप्शन सिंध यूनिवर्सिटी के वाइस चांसलर ऐं ॿियनि जी करप्शन केस के हवाले से JIT जोड़े छड़ी है। चेयरमैन पारां जोड़ियल JIT ते केतिरा ई शक ऐं सवाल उथारे छड़िया आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया चेयरमैन एंटी करप्शन पारां जारी कयल नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त अख़्तियारनि जी मंज़ूरी सां JIT जोड़ी पई वञे, जेका वाइस चांसलर डॉक्टर फताह मोहम्मद बुरफत ऐं ॿियनि जी करप्शन की जांच कंदी। JIT सर्किल ऑफिसर ॼामशोरो साजिद अहमद भुट्टो, सब इंस्पेक्टर अब्दुल सत्तार चांडियो ऐं सब इंस्पेक्टर जुल्फकार सरकी ते बदल हूंदी। अवांखे ॿुधायूं पिया डिप्टी डायरेक्टर ॼामशोरो ऐं सर्किल ऑफिसर ॼामशोरो कमेटी के सहूलियत फराहम कंदा। नाज़रीन नोटिफिकेशन मूजिब JIT के नोटिफिकेशन में TORs भी जारी किया विया आहिनि, जंहिं तहत 3 ॾींहनि अंदर जांच कमेटी चेयरमैन के रिपोर्ट कंदी। कमेटी रिकॉर्ड चेक कंदी ऐं रक़म में थियल खुर्द बुर्द बाबति तस्दीक कंदी ऐं ओरिजिनल रिकॉर्ड फराहम कंदी। TORs मूजिब कमेटी जारी कयल रक़मनि, सरकारी खज़ाने ते थियल नुक़सान ऐं ऑफिसर्स जे मुलविस हुजण बाबति ज़िम्मेवारियुनि जो तइयन कंदी। नाज़रीन इन अहम मौजूद ते ॻाल्हाइण लाइ असांखे ज्वाइन कयो आहे धरती TV जे डायरेक्टर न्यूज़ एंड करंट ज़ाहिद खोखर साहब। ज़ाहिद साहब वॾी महिरबानी तव्हां टाइम ॾिनो। ही जेको अहम इशू आहे जेको JIT जोड़ी वई आहे हिन मामले ते, तव्हां हिन जे TORs मां केतिरा मुतफ़िक़ कयो ऐं तव्हांजो हिन सॼे मामले ते छा चवणु आहे? चेयरमैन एंटी जे तरफ़ां या जॉइंट इन्वेस्टिगेशन टीम जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन बाबति तमामु काफ़ी तफ़सील जेके आहिनि उहे ॿुधाया आहिनि। इन जे हवाले सां कानूनी माहिरनि बि इन ते एतिराज़ उथारिया आहिनि त JIT जेका ठहंदी आहे उनमें मुख़्तलिफ़ इदारनि जा नुमाइंदा मुख़्तलिफ़ एक्सपर्ट उन में शामिल हूंदा आहिनि, जेके लॻातार मिसाल जी ॻाल्हि आहे जेकॾहिं फाइनेंशियल खिते का खुर्द बुर्द का थियल आहे त ऑडिट जनरल ऑफ पाकिस्तान हुजे या फाइनेंशियल एक्सपर्ट उन में शामिल हुजणु घुरिजे, जेकॾहिं JIT ठहे थी त। पर हीअ JIT हिकिड़े डिपार्टमेंट जे अंदरि या इन क़िस्म जी JIT नथो ठाहे सघे। उन ते काफ़ी सवाल उथारिया विया आहिनि, इनखे शदीद करार ॾिनो वियो आहे ऐं इहो पियो चयो वञे त इन हवाले सां CIT ठाहिण जो अख़्तियार बिल्कुलु चेयरमैन एंटी करप्शन खे आहे, जंहिंखे कंबाइंड इन्वेस्टिगेशन टीम चइजे ऐं उन में जेके ऑफिसर हूंदा आहिनि उहे सब इंस्पेक्टर लेवल जा न हूंदा आहिनि, छो त एंटी करप्शन रूल्स मूजिब सब इंस्पेक्टर के जांच करण जो अख़्तियार नाहे त उनखे टीम शामिल करे सघिजे या JIT में तफ़सील शामिल करे सघिजे। सभु इहे मामला शामिल आहिनि, छो त जेको हेॾो मामलो साम्हूं आयो सिंध यूनिवर्सिटी में करप्शन जो, उनमें वाइस चांसलर डॉक्टर बुरफत समेत ॿियनि दफ़ा जेका FIR दाख़िल की आहे ऐं उन जो चालान पेश करणो आहे। इन सॼी सूरत में इहा JIT आहे जेकी डायरेक्टर ॼामशोरो आहे जावेद आले कोटो, उनजे तरफ़ां मुख़्तलिफ़ रिकमेंडेशन रहियूं आहिनि, प्रोपोज़ल रहिया आहिनि, जंहिंजी कोशिश में अख़्तियारनि खां मंज़ूरी वरिती वई आहे। पर शायदि अख़्तियारनि खे न ॿुधाए मैंडेट इहो आहे चेयरमैन वटि या न आहे। बहरहाल इहे मुख़्तलिफ़ सवाल जेके आहिनि उहे उथारिया विया आहिनि, उन्हनि खे एड्रेस करण जी ज़रूरत आहे त हेॾो वॾो मामलो, छो त इन ते शक शुबा कया मुख़्तलिफ़ टीचर्स एसोसिएशन हुजनि या ऑफिसर्स एसोसिएशन हुजनि, उन्हनि पंहिंजे ख़दशनि जो इज़हार कयो त हिन केस खे कोशिशि कई थी वञे एंटी करप्शन खाते बंदारनि जे तरफ़ां रोडवेज जो शिकार करण जे हवाले सां। उन सॼे माहौल में इनखे जेके नोटिफिकेशन जारी थियनि था उन काफ़ी अहमियत सां ॾिठो वञे थो, उन ते शक थियनि था ऐं उन ते सवाल बि उथारिया वञनि था। अच्छा साहिब साहब, तव्हांखे छा थो लॻे त जेका JIT जोड़ी वई आहे उन्हनि जे TORs तहत जेका इन्वेस्टिगेशन थींदी उहा कंहिं हतमी नतीजे ते पहुची सघंदी या जेके कानूनी माहिरनि पारां सवाल उथी रहिया आहिनि उन हवाले सां तव्हांखे लॻे थो त ईंदड़ वक़्त में इन JIT खे कलअदम कराइण जे हवाले सां या इनखे चैलेंज करण जे हवाले सां का तहरीक नज़र ईंदी या इनखे केरु चैलेंज कंदो? जी बिल्कुलु, हीअ जेका JIT कई आहे या चेयरमैन खे रिपोर्ट कंदी 3 ॾींहनि जे अंदरि हुन मुख़्तलिफ़ TOR ठाहिया आहिनि त हिन हवाले सां जेका फाइनेंशियल करप्शन थी आहे, ॿिया जेके मामला आहिनि उन्हनि जे ज़िम्मेवारनि जो तइयन थियो वञे, इहे सभु मामला उन्हनि ॾिना विया आहिनि। हाणे बि छॾे त हू हीअ कमेटी जेका ठाही वई आहे या JIT जेका ठाही वई आहे उहा 3 ॾींहं जे अंदरि चेयरमैन एंटी करप्शन खे रिपोर्ट कंदी ऐं उन खां पोइ उहो चेयरमैन ॾिसंदो उन्हनि मामलनि खे, पोइ वधे त उनखे केस में शामिल करण जे शामिल करे सघे थो या उहा सलाह ॾिनी वेंदी। पर हिन वक़्त ताईं मामलो छो त कोन जे अंदरि आहे, अदालत इन मामले खे कीअं थी ॾिसे, छा इन जेका JIT कई आहे केस जो आयोग साॻियो आहे उहो सर्किल ऑफिसर भुट्टो साहिब ऐं JIT में बि उनखे हेठि उहो पियो करे त इन सॼी
इहा जेका मुतनाज़ा मामला आहिनि ही ॿियो सवाल जेको इम्पोर्टेंट इहो आहे त ही कंहिंखां रिकॉर्ड वठंदा हीअ JIT रिकॉर्ड लाइ यकीनी तौर ते सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर खे ख़त लिखंदा छा इहो आहे वाइस चांसलर साहब जंहिं ते पाण इल्ज़ाम आहे या उन समेत ॼणा जिन ते पाण इहो इल्ज़ाम आहे मुख़्तलिफ़ इदारनि या शोबनि जा सरबराह आहिनि छा उहे इन हवाले सां हिनजी मदद कंदा उन में ताउन कंदा इहे सवाल आहिनि सवाल इहो कि मूंखे जॾहिं कानून वारे खाते जी तरफ़ां वाइस चांसलर साहब खे हटाइण जी समरी मिलंदी उन ते हिन वक़्तु ताईं छा थियो सवाल इहो बि हिन वक़्त ताईं थिए थो त बोर्ड यूनिवर्सिटी जो सेक्रेटरी रियाज़ुद्दीन आख़िरकार वाइस चांसलर मुस्तफ़ा खे हटाइण जे हवाले सां कोशिशि कनि थो थिए या हुनजे हवाले सां आयल समरीअ ते कंहिं क़िस्म जी कार्रवाई छो नथी कंदी समूरा सवाल आहिनि जंहिंजा जवाब मुंहिंजे ख़्याल में अचणु खपनि। ज़ाहिद खोखर साहब वॾी महिरबानी वक़्त लाइ।